ढेर की भरसा प्राइमरी स्कूल नूर हसन शाह में चौकीदारी जी नौकरी था तकरार सबब कोठाण में छिकताण सबब स्कूली ॿारनि खे तालीम का रोके हुए। ॿारनि जो स्कूल ॿाहिरां एहतजाज, कोठाणनि में झेड़े जो खतरो, उस्ताद भी खामोश थी विया। स्कूल के हिक ज़रेब ज़मीन मां ॾिनी। निजी भाण फैक्ट्री जो मुलाजिम जावेद शाह तालीम खाते सां मिली करे चौकीदारी जो ऑर्डर वठी पहुतो त स्कूल मालिक नूर हसन शाह जावेद शाह के रोके वरतो। जे बाद जावेद शाह ॿारनि खे स्कूल जो रस्तो बंद करे ॿारनि खे स्कूल अचण खां रोके वरतो। हिन मौके ते जावेद शाह जो चवणो त मां ॿारनि खे तालीम खां नाहे रोकियो। बे पासे जावेद शाह जे वालिद नवाब अली शाह जो चवण है तो जावेद शाह मुझो पुट है जो बदमाशी करे तो ई गलत करे रहो है, मुझो नाफरमान पुट है। इन मौके ते स्कूल में पोतल मीडिया की टीम के भी जावेद शाह जो धमकियों तमा रिकॉर्डिंग लाए पोतायो तमा के फायरिंग करे मारे छड़ंदोस। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।